अहम ख़बर अवांखे ॾियो नगर पार्कर खां। नगर पार्कर वेझो अधरोट शख़्स घरू अणबणत तां मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। ॻोठ गेढोड़ चारण वेझो 41 वरनि जो मिस्री कोहली घरू अणबणत तां फाहो खाई ज़िंदगी जो अंत आंदो आहे। इतला ते पुलिस पहुची आपघात कंदड़ शख़्स जो मड़े अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। मुबैना तौर आपघात कंदड़ शख़्स जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मिस्री कोहली घरू अणबणत तां फाहो खाई ज़िंदगी जो अंत आंदो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया। नगर पार्कर वेझो अधरोट शख़्स घरू अणबणत तां मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। ॻोठ गिढोड़ चारण वेझो 41 वरनि जे मिस्री कोहली घरू अणबणत तां फाहो खाई ज़िंदगी जो अंत आंदो आहे। इतला ते पुलिस पहुची आपघात कंदड़ शख़्स जो मड़े अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो।